मां ॿ मिंट श्रीमान नानक जी के निवेदन कंदुमि, जेके उत्तर प्रदेश सिंधी साहित्य अकेडमी जा वाइस चेयरमैन आहिनि। हिन विषय ते त कल्ह ॿिए मीटिंग में बिज़ी हुआ, 2 मिंट अची करे तव्हां निवेदन कयो। परम आदरणीय असांजा एनसीपीएल जा निदेशक साहब पंजानी जी, सुहिणी जानकारी ॾिनी भाउ पुरुषोत्तम अहमदाबाद खां। वास्तव में लॻो कि हा असां काफ़ी पिछड़ियल आहियूं, काई बि संस्था जी असांखे जानकारी कोन्हे। सरकारी योजनाऊं केतिरियूं बि आहिनि, उन योजनाउनि खे हे ॾाढो सुहिणो अवसर आहे, छो जो घोषणा पत्र ठही रहियो आहे। अगरि असां सम्मिलित रूप सां सभई हिते मानिकार वेठा आहियूं, हर संस्थाउनि जा ऐं सभी प्रदेशनि जा, अगरि पंहिंजी लेटर पैड ते लिखी करे असां संस्था खे मोकिलींदासीं या पंहिंजे प्रदेश में भारतीय जनता पार्टी जे अध्यक्ष खे ॾींदासीं, त मां नथो सम्झां कि असांखे उहा हिन महिल नेग्लेक्ट कंदा। हिन महिल उन्हनि जो लचीलो रुख आहे समाज जे प्रति, कारण घणा ई राजनीति विषय आहे, त उनखे चवण जो मतिलबु न आहे। ॿार बि टेक चंदानी ॾाढा सुहिणा वीचार रखियनि, असांजे उत्तर प्रदेश जा आहिनि, असांजा सौभाग्यशाली आहियूं। भाउ अजीत मन्याल अहिड़ो सुहिणो कार्यक्रम ऑर्गेनाइज़ कयो आहे। इन खां पहले मूंखे दिल्ली वञण जो मौक़ो मिलियो, दिल्ली अकादमी में कार्यक्रम रखियो हुयो। मां बि पूरो जीवन लॻभॻि राजनीति में ई रहियो, हे सुहिणो मौक़ो मिलियो आहे, समाज सेवा करण जो अवसर मिलियो आहे। मां नओं आहियां, तव्हां सभिनी खे ॾिसी करे सिखण जो प्रयास कयां थो पियो। जेके बि कार्यक्रम आहिनि, असां लॻभॻि 6 महीना थिया आहिनि, 6 महीने में असां 5-6 कार्यक्रम सुठा कया अथसीं। असांजा मोतबर ॿाहिरि आहिनि, हिते भाउ लीलाधर सचदेवा बनारस में सुहिणो असां प्रधान क्षेत्र में कार्यक्रम कयोसीं। भाउ भोजवानी जी वेठा आहिनि, आगरा में ॾाढो बढ़िया कार्यक्रम कयूं 2 ॾींहंनि जो। भाउ सरल जी वेठा आहिनि, अयोध्या में हिकदमि सुहिणो कार्यक्रम, सधियल कार्यक्रम, हिंदी सिंधी खे मिलाए करे ॾाढो बढ़िया ढंग सां कार्यक्रम थियो। लखनऊ में सुठो कार्यक्रम थियो। असांजा भाउ भजनलाल जी वेठा आहिनि, असांजो वीरू जसवानी असांजो लोकप्रिय पार्षद आहे असांजे लखनऊ जो, असां लाइ सौभाग्य जी ॻाल्हि आहे। ॿिया मेंबर असांजा न अची सघिया आहिनि। सुहिणा कार्यक्रम करे रहिया आहियूं, अॻियां बि योजनाऊं ठाहियूं था कि असां हिन कार्यक्रम में सुठे ढंग सां प्रयास कयूं ऐं सुठे ढंग सां। मां विशेष तौर माननीय राजनाथ सिंह ॾे ध्यानु आकर्षित करायो। भाउ चुनाव माण्हू चवंदो आहे नेता चई वेंदो त कमु न कंदो आहे, पर राजनाथ सिंह जी असांखे कमु करे ॾेखारिया आहिनि। छो जो लोकसभा लखनऊ को लड़िया, असां शिव शांति आश्रम में आया, संतनि उनखे चयो कि असांजी नागरिकता की ॾाढी समस्या आहे, त उहो चई वियो जीअं मां खटंदुमि, खटण खां पहले सॼो पहिलो कमु तव्हां सिंधियुनि जो कंदुमि। ऐं वास्तव में कयईं, असांखे दिल्ली घुराए करे दिल्ली जे अधिकारियुनि सां बैठक कयईं। उहो चाहे त लखनऊ जे अधिकारियुनि घुराए करे दिल्ली में बैठक करे सघंदो हुयो, पर न, दिल्ली जा अधिकारी 11 अधिकारी दिल्ली जा होम मिनिस्ट्री जा हाई लेवल जा अची करे लखनऊ जे डीएम सां 2 ॾींहं रही करे मीटिंग करे विया। ऐं आउट ऑफ वे वञी करे, जीअं हिंदी में काथे मंत्री लिखंदा आहिनि जेके सक्षम हूंदा आहिनि, कि नियमों में शिथिलता बरते वो प्रोत्कार करके शाम तक अवगत कराएं। इहा भाषा कंहिं मंत्री जी हूंदी आहे जेको कोई दबंग हूंदो आहे। अहिड़े नमूने सां 5,000 फीस हुई ट्रांसफर जी, तो ये खिलते खिलते चें क्या कितना कर दें, कम कर दें। हमारे साहब बहुत ज़्यादा है, गरीब लोग हैं, कि कितना कर दें, 100 रुपये कर दें। असा खिलिया से लिखिए चाहे 100 रुपये कर दीजिए। मतलब उन कम कया, अगना भी करे तो पियो। जेतिरे ही बचियल कमनि सरकार कंदी, सरकार में सभिनी जो लाॻापो आहे। पाण जेतिरा सिंधी आहियूं, मां नथो सम्झां कंहिं बि सिंधी जो कंहिं मुख्यमंत्री सां संबंध न हुजे, प्रधानमंत्री सां संबंध आहे गुजरात जा, जीअं तव्हां भाउ ॿुधायो, पुरुषोत्तम भाउ जेके जानकारी ॾिनियूं, कि उत्तर प्रदेश सां सुठो लाॻापो आहे, चाहे मुख्यमंत्री सां, चाहे माननीय राजनाथ सिंह सां, चाहे डिप्टी सीएम दिनेश शर्मा सां। 2 दफ़ा मां उन सां डिप्टी सीएम सां बि पार्षद रहियुमि, ईअं त 4 दफ़ा टर्म मिलियो तव्हांजी कृपा सां। लेकिन सुहिणे ढंग सां जेको असां उत्तर प्रदेश में कराए सघंदा आहियूं, असां सभु हितां कार्यक्रम में खणी वेंदासीं। ऐं सोचूं था हिन जल्दी, छो जो हाणे चुनाव थियणो आहे, असां पूरियूं ॻाल्हियूं हुते रखंदासीं ऐं सुठे ढंग सां इहो कार्यक्रम असां कराइण में सक्षम थींदासीं। सिंधी भाषा जो विकास भाषा जे नियम सां आहे, त भाषा जो करणु खपे। पाण में केतिरो पाण हिंदी ॻाल्हायूं था, पहले इहो ॾिसूं, पंहिंजे ॿारनि सां केतिरो हिंदी में ॻाल्हायूं था, इहो ॾिसूं। असांजा संत चवंदा आहिनि कि बचपन में ॿार खे 3-4-5 साल ताईं अगरि बात में सिंधी पंहिंजी वई ॻाल्हाइण, त जीवन भर ॻाल्हाईंदो। पाण कॾहिं नथा ॻाल्हायूं पिया। हिकु इंटरकास्ट मैरिज थी वई, अधु कमु ईअं ई वियो हली, ॻाल्हाइण ॿोलाइण वियो हलियो, ईअं नंढनि देनि सां नथा ॻाल्हायूं, त भाषा कीअं प्रमोट कंदासीं? स्कूलनि में, क्लासिस में, हर ज़िले में स्कूल खोलियूं,
जेतिरो मैक्सिमम असां ॾेई सघूं ॿारनि खे बि ॾियूं, जेके पाड़नि उन्हनि खे बि ॾियूं। जिले जिले में इकाई खुलियल हुजे, 5 पर्दा 7 पर्दा 8 पर्दा, कुझु न कुझु शुरूआत थींदी। असांजे अकादमियूं आहिनि, अकादमी द्वारा इहो धन जो बि सदुपयोग कयूं, असां उस ताईं पहुचायूं बि। त अॼु असां अहिड़े सुहिणे कार्यक्रम में तव्हां सभिनी असांखे ॿुधण जो मौक़ो भाउ ॾिनई। असां ॻाल्हाइण जो घणो विषय ठाहे करे खणी आयासीं, पर हाणे 2-3 मिंट जी ॻाल्हि थी त ठीकु आहे, समय सां कमु पूरो कयूं था। तव्हां सभिनी खे लख लख वाधायूं ॾियूं था। ईअं मिलंदा जुलंदा रहूं, पाण में का प्यार रहे। हिन खां पोइ बि पाण जॾहिं कार्यक्रम खां पोइ बि कॾहिं मिलूं त पाण में लिखा पढ़ी हिक ॿिए सां कंदा रहूं, व्हाट्सअप ते फेसबुक ते समाचार हिक ॿिए खे ॾियूं, त तव्हांजो असांजो जीअं वाधारो थिए। वास्तव में असां छा करे रहिया आहियूं, तव्हां छा करे रहिया आहियो, हिकु पाण में सोढ़ा थींदासीं त समाज जो भलो थींदो, राष्ट्र जो भलो थींदो। त पाण थोरा आहियूं त उहो ई पाण में नथा मिलूं त ॾाढो ॾुखियो लॻे थो। भाउ जीअं चयो की चिठियूं पाण त ख़ूब था लिखूं, पर निगेटिव छो था लिखूं, पॉज़िटिव छो न लिखूं। रोज़ पंहिंजी शक्ति ॾाढी आहे, पर उहो पॉज़िटिव में लॻायूं त मां सम्झां थो ॾाढो सुठो थींदो। भई ग़लतियुनि जो त माण्हू पुतलो आहे, घरों निकिरंदो 4 कम कंदो, कंहिं में न कंहिं में ग़लती थींदी थींदी। इहो न आहे की सभु को मां जो आहियां त मां ई मां बिना ॿिया सभु ईअं ई आहिनि, की मां पढ़ियल लिखियल आहे त ॿिया सभु बेवकूफ़ आहिनि, ईअं न आहे। पार्टी कंहिंखे ठाहींदी आहे मुख्यमंत्री, पोइ सभिनी खे सक्षम हूंदो आहे छा? लेकिन देश हलाए वेंदो आहे, समाज हलाए वेंदो आहे, उनखे मिलंदा आहिनि, पॉज़िटिव सोच थींदी आहे। उहे थियणु खपे। पॉज़िटिव सोच रखंदासीं, राष्ट्र देश भलो थींदो, त असां सिंधी समाज जो भलो थींदो। सिंधी समाज जा थोरा थोरा आहियूं, ऐं थोरा ई अगरि पाण में विढ़ंदासीं त भलो न थींदो। चेटीचंड जी ॻाल्हि कयूं, चवण में ॾाढो फ़ख़्रु थिए थो। असांजे उत्तर प्रदेश में हुई छुटी, कैंसिल थी वई। छो कैंसिल थी? केतिरा दफ़ा असांजी मीटिंगां थियूं मोदबरनि सां वेठे, की जंहिं ॾींहुं चेटीचंड जी छुटी आहे, पर सभु दुकान पाण बंदि कयूं ऐं जुलूस में शामिलु थियूं। शुबह असां लखनऊ में ॾाढो वॾो जुलूस निकिरंदो आहे, सॼे देश में निकिरंदा आहिनि। पंहिंजे हिसाब सां को चालीहो मल्हाईंदो आहे, को झूलेलाल मल्हाईंदो आहे, अधिकांश असांजे झूलेलाल मल्हाईंदा आहिनि। इन ॾींहंनि में कोई बि दुकान बंदि करण लाइ तयारु न थियो। हिकु ॾींहुं तव्हां सरकारी माण्हू वेठा हो, अधिकांश माण्हू सम्झां थो, हिकु ॾींहुं अगरि उत्तर प्रदेश बंदि रहंदो आहे, सरकारी छुटी हूंदी आहे, करोड़ों रुपया नुक़सानु थींदो आहे सरकार जो, करोड़ों रुपया नुक़सानु थींदो आहे। केतिरियूं पघारियूं वेंदियूं आहिनि, केतिरो छा छा थींदो आहे, विस्तार सां ज़रूरत न आहे। लेकिन असां दुकान न बंदि कंदासीं, झूलेलाल छुटी त खपे। इहो ॿुधणो पवंदो आहे हुते, जीअं प्रशासन वेहूं था, सरकार में वेहूं था, अचूं था वञूं था, त इहो ॿुधणो पवंदो आहे। त अगरि पाण प्रयास ई न कंदासीं, पाण पंहिंजे ॿिए लाइ कंदासीं, ॿिए लाइ चवंदासीं, पंहिंजे लाइ कुझु कंदासीं न, त ॾाढो ग़लति थींदी आहे। हिकु अंगुली मां तव्हां ॾे खणा थो, 4 अंगुली मूं ॾे बि अचनि थियूं पियूं, त मां पंहिंजो पाण हम सुधरेंगे युग सुधरेगा। मां बसि चिंता कयां की मूंखे समाज जी चिंता करणी आहे, मूंखे पद मिलियो आहे, मूंखे इन लाइ कमु करिणो आहे। संतनि जी कृपा रहंदी, पार्टी जी तरफ़ पद मिलियो आहे, तव्हां सभिनी जो प्यार सहयोग सहकार रहंदो आहे। सुहिणा सुहिणा मेंबर आहिनि, सभी प्यार सां सहयोग ॾींदा, त सुहिणे ढंग सां समय पूरो करे समाज जी सेवा कंदासीं। तव्हां असांखे ॿुधो। जय झूलेलाल। आयो लाल सभई चओ।